इश्क झुकाए तो इश्क रोवाए तो इश्क पिनाए तो इश्क कुआए तो इश्क ना है रांद खेडण जी इश्क ना है रांद खेडण जी इश्क झुकाए तो इश्क रोवाए तो इश्क पिनाए तो इश्क कुआए तो ओ इश्क ना है रांद खेडण जी इश्क ना है रांद खेडण जी इश्क झुकाए तो इश्क रोवाए तो इश्क पिनाए तो जहिड़ा माण्हू किथे ॾाढो थई कुर्ब ॾिनो दिलदार मूंसां दिल खोले कयो तई प्यार वठी छॾ मूंखां तूं इतबार तुंहिंजी हयाती बचे तोखे को सुवाह न लॻे भले पिया माण्हू सड़न मन ठार वॾे सॾ ॻाल्हि करिया थी यार मुंहिंजे मन जो तूं आ मुख्तियार तोसां तिरड़ो लॻे रुगो तुंहिंजी दुआ थी खपे तुंहिंजी हयाती बचे तोखे को सुवाह न लॻे भले पिया माण्हू सड़न मन ठार वॾे सॾ ॻाल्हि करिया थी यार मुंहिंजे मन जो तूं आ मुख्तियार तोसां तिरड़ो लॻे रुगो तुंहिंजी दुआ थी खपे तो जहिड़ा माण्हू किथे दिलदार मूंसां दिल खोले कयो तई प्यार वठी छॾ मूंखां तूं इतबार तुंहिंजी हयाती बचे तोखे को सुवाह न लॻे दुश्मन दड़का दियो चवनि पिया सिर थो पंहिंजो विञाई रोज़ थमूं था फेरा पाई अख में कॾहिं थियो आई मिठी रुगो तन में तुंहिंजी तार मिठा कन मौला बेड़ा पार मुंहिंजे मन जो तूं आ मुख्तियार तोसां तिरड़ो लॻे रुगो तुंहिंजी दुआ थी खपे तो जहिड़ा माण्हू किथे दिलदार मूंसां दिल खोले कयो तई प्यार वठी छॾ मूंखां तूं इतबार तुंहिंजी हयाती बचे तोखे को सुवाह न लॻे भले पिया माण्हू सड़न मन ठार वॾे सॾ ॻाल्हि करिया थी यार मुंहिंजे मन जो तूं आ मुख्तियार तोसां तिरड़ो
सभु तूं छा करे रही आहीं? जी पुट, ॾिसे नथो त फैसल जो कमरो थी साफ़ कयां। तो ही त ॿुधायो हो त फैसल आज़ाद थी अचण वारो आहे। छो भला तोखे भाउ जे अचण जी ख़ुशी न आहे छा? केॾी न चरी आई आहियां मां, फैसल ॻोठ में आयो आहे। तूं ईअं थी ख़ुशि थिए ॼण फैसल हिते अचण वारो आहे। नथी मुड़ी पे आया, मुंहिंजी इज़त जो जनाज़ो त कढायो अथई। अञा कहिड़ी कसर रहंदी अथई हो? हाणे ही दरवाज़ो तॾहिं खुलंदो जॾहिं हिन जी शादी थींदी। मां त चाहियां थो त पंहिंजे मथे जो टिको साफ़ कयां, पर अलाए छो ख़ुदा बख़्श वारनि जी ढिल आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, मालिक भली करे आया। मूं वटि अहिड़ी जॻह बि कोन्हे जिथे तव्हांखे मां विहारियां। मां हिते विहण न, पर तोखे इहो हुकुम ॾियण आयो आहियां त जेतिरो जल्द थी सघे पंहिंजी धीअ जी शादी कराए छॾ। अव्हां जो हुकुम अखियुनि ते मालिक, पर जेकॾहिं गुस्ताखी माफ़ कयो त हिकिड़ो अर्ज़ु कयां। चओ शरीफ़, छा थो चवणु चाहीं? मालिक साईं, मां तव्हांखे हथ थो ॿधां, तव्हांजी ज़बान मां निकिरंदड़ हिकु लफ़्ज़ ज़िंदगियूं बचाए सघे थो। जेका ॻाल्हि असांजे बारे में सोचण बि गुनाह आहे, उहा ॻाल्हि कई तो कीअं? मां तोखे इहो हुकुम थो ॾियां, जल्द खां जल्द पंहिंजी धीअ जी शादी कराए कंहिं लूले लंगड़े सां रवानो करेसि। हिन लाइ तोखे जेतिरनि पैसनि जी ज़रूरत आहे न, उहे पैसा मां ॾींदुसि। मां पैसा पंहिंजे खीसे में रखो ॾेरा। असां ग़रीब ज़रूर आहियूं, पर बेगरत न आहियूं। बदनामीअ जी गंढ मथे ते खणी घुमंदा था वठो। न छोरी जी शादी था करायो, न हुनखे मारियो था। बेगैरत न आहियो त बाक़ी चाहियो। जाफर खान, ख्याल कर ख़ुदा बख़्श, ही असांजो मालिक आहे। मालिक तव्हांजो आहे, मुंहिंजो न। अॼु मां हिनखे ग़रीब जी इज़त ऐं अमीर जी औकात ज़रूर ॿुधाईंदुसि। मां चवां थो, मुंहिंजे अॻियां हटी परे थियो। हिन तव्हांखे ॻोठ मां बेइज़्ज़तो करे कढियो हो। अॼु मां हिन जो जनाज़ो बेइज़्ज़तो करे कढंदुसि। मामा मुंहिंजे हथनि खे ॾिस, हिकु चकर मीर साहब खे माफ़ कर। ख़ुदा जो वास्तो अथई मीर साहब, तव्हां हलियो वञो। ईअं न थिए जो असांजे मथे पिरा जुहान अची वञनि ऐं मां पोइ उनखे रोके कोन सघंदुसि। ईअं न थिए जो मूंखां मालिक ऐं नौकर वारी सुञाण ख़तमु थी वञे। हलिया वञो गोदा सही तव्हां। परेशान बीठो आई। रस्ते में मीर जाफर खान भी वञे पियो। यो छाजे लाइ आयो हो हिते? ॿुधायो छो था? असांखे जेकॾहिं उन अहिड़ी का ग़लति ॻाल्हि कई आहे, ख़ुदा जो कसम आहे पंहिंजे पेरनि ते पंहिंजे ॻोठ वञी कोन सघंदो। मूंखे लॻे थो त ज़रूर का गड़बड़ आहे। चओ त इन जाफर खे
खॾो खोटरे जहिड़ो ज़मीन में था दफ़न कयोसि। ना अदा न, मीर साहब पंहिंजी कयल ग़लतीअ जी माफ़ी वठण आयो हो। अरे हेॾे हेॾे आ हिन खां मार पवई मूंखे रुलाए रुलाए मारियो अथई। अस्सलाम वालेकुम। अरे हेॾे छोरा चंद्रा, मां तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो। मां तुंहिंजे घर बि वियो हुअमि बो, उते थी शमा चयो त ॿाहिरि निकिरी वियो। छो चाचा, जुती गुम थी वई अथी छा? हा मां बि हाणे मस्जिदनि मां जुतियूं चोराइण छॾे ॾिनियूं। मां सफ़ा सुधरी वियो आहियां, सुधरी। अड़े ने भागा, तूं पहिरियों मूंखे इहो त ॿुधाए, तूं भला अॻ में जुतियूं चोराईंदो आहीं छा मस्जिदनि मां? शादी खां पोइ सफ़ा सुधरी वियो आहियां। असुल एॾो त सिधो थी वियो आहियां जीअं जलेबी वांगुरु। असुल तोबा ताइब। अरे हा वाह, शादीअ जे लाइ त पुछण आयो हा न। भला इहो ॿुधाए, कॾहिं थी शादी थिए? भा लॻे त लाई न त रन पराई चाचा। मूंखे बसि इहा हिकु शम ई काफ़ी आहे। मां ॿी शादी कोन कंदो चाचा, कोन कंदो। हा अरे चंद्रा, तुंहिंजी शादी त थी वई। अबा मुंहिंजी शादी, मुंहिंजी शादी। छा थो चई चाचा? तू हिन उम्र में शादी कंदे? कुझु हया कर चाचा, शर्म कर। हाणे त तुंहिंजी शादी कब्र सां थींदी, कब्र सां। अरे चंद्रा, इहो छा थो चए? क़ुरान सूम मरी पवंदो छा? हाँ पूरी दुनिया थी मालिक। बाबा अॼु जल्दी मोटी आए, मां त हाणे वञा पियो। केॾां थो वञी पुट? बाबा सनम जो ॻोठ वञा पियो। पर पुट, मां त ॿुधो आहे सनम खे पंहिंजे घर वारनि कमरे में बंदि करे छॾियो आहे। बाबा रोशनी ऐं मोहबत खे केर बि क़ैद नथो करे सघे। ख़ुदा हाफ़िज़ बाबा। न वञ पुट, उते तुंहिंजो वञणु ख़तरे खां ख़ाली कोन आहे पुट। आशिक़ ऐं परवाने खे बाबा केर बि रोके नथो सघे। या मरी वेंदा आहिनि या सड़ी वेंदा आहिनि। सनम सां मिलण खां मूंखे केर बि रोके नथो सघे। भल उन लाइ मूंखे कहिड़ो बि रूप करणो पियो न, उहो बि करे पीरी जे पार वञिबो। आशिक वांग फकीरा तेरा दर्शन हो जावे थे बदल जाने तकदीरा।
लगे ते आशिक की रूप वटावे ओ चोट इश्क दी लगे ते आशिक की रूप वटावे मजनू दे हथ कासा देवे रांझा तन पड़वावे इश्क नचावे गली गली तेरा इश्क नचावे गली गली इश्क नचावे गली गली हो इश्क नचावे गली गली इश्क नचावे गली गली तेरा इश्क नचावे गली गली मंगता बन के आगे द्वारे यार सदा सुन मेरी यार सदा सुन मेरी दो नैना दे कासे पर दे खैर सोनिए तेरी खैर सोनिए तेरी इस फकीर नू दस दे आके जीवे या मर जावे इश्क नचावे गली गली तेरा इश्क नचावे गली गली इश्क नचावे गली गली हो इश्क नचावे गली गली इश्क नचावे गली गली तेरा इश्क नचावे गली गली चला सके मनी जाफर जी जागीर में उछलाए जो त मां पीउ हुन जो मौत अखियुनि सां ॾिसी उनखे ख़बर पए त ग़रीबनि जी गैरत छा थींदी आहे सके मुझो फैसल न तो मारी सके न फैसल फैसल कदम बाहर न रख जा जो रिश्तो ता कयामत तो नथो टुटी सके तुंहिंजो ऐं बाबा जो रिश्तो हिकु कागज़ी रिश्तो आहे जेको हिकु दफ़ो टुटी वियो न पोइ हुनखे ख़ुदा बि जोड़े नथो सघे
हाँ अन्य भी एक मजबूर माँ है दरवाजे का बाहर वगैरह जी इजाजत न आहे न और किस न हिकु दफ़ो ॿीहर सोचो ऐं पंहिंजो फ़ैसिलो तब्दील कयो। मीर जाफर खान जो फैसलो अटल आहे उनखे दुनिया जी का बि ताक़त मिटाए नथी सघे। फैसल छापी मां विसारे चुको आहियां त को मां फैसल जो पीउ आहियां। तूं बि विसारे छॾ त तूं फैसल जी माउ आहीं। इहो तव्हां छा था चओ? मां कीअं थी विसारे सघां? मां ऐं पीउ जे रिश्ते में त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। इन करे त ख़ुदा पाक पुट क़ुर्बान करण जो हुकुम पीउ खे ॾिनो हो माउ खे न। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। मां दुनिया जा हर रिश्ता नाता तोड़े सघां थो पर पंहिंजा उसूल नथो तोड़े सघां। जेके असूल इंसाननि जी ख़ुशियुनि जा कातिल हुजनि उन्हनि असूलनि खे टोड़े छॾिजे। फैसल जा बि टोड़े छॾिजे। न साबरा न मीर जाफर खान पंहिंजे उसूलनि जे लाइ टुटी त सघे थो झुकी नथो सघे। न फैसल जा पी न इहो ज़ुल्म न कयो। मुंहिंजे पुट जी मुंहिंजे बचे जी ज़िंदगी जो सवाल आहे। इहो ज़ुल्म न कयो। इहो काम अम्मा मुंहिंजी माउ मरी वई। मीर साहब ॾिस तुंहिंजी साबरा मरी वई। हू मरंदे मरंदे मरी वई पर दर जे चोट खां कदम ॿार कोन रखियाई। तुंहिंजे हुकुम जी तामील कयाई। हाणे मूंखे इहो ॿुधाए त मां पंहिंजी माउ जी लाश खे दर खां ॿाहिरि खणी वञा या न? पुत्र जो बुत बणियो बीठो आहीं। अञा कहिड़े क़यामत जो इंतज़ार थो करीं? चुप कर चुप कर। छा मां चुप कयां? अॼु चुप मां न अव्हां खे करणी पवंदी। मीर साहब अव्हां खे। अव्हां हर रोज़ हिकु नओं जुर्म कयो मां ख़ामोश रहियसि। अव्हां हर रोज़ हिकु नओं ज़ुल्म कयो मां ख़ामोश रहियसि। पर अॼु मां वॾे वात दाहूं करे दुनिया खे ॿुधाईंदुसि त तुंहिंजी हर सोच ज़ालमाणी आहे। तुंहिंजो हर फ़ैसिलो ज़ालमाणो आहे। आसिफ बस आस्ते ॻाल्हाए मीर साहब आस्ते आस्ते ॻाल्हाए। अॼु तूं ईअं बुत बणियो बीठो रहो जीअं तुंहिंजे अॻियां आउं बीहंदो हुयुसि। अव्हां जेको कुझु चवंदा हुया वे मां ख़ामोश थी ॿुधंदो हुयुसि पर अॼु जेको कुझु मां चवंदुसि अव्हां खे ॿुधणो पवंदो। अव्हां खे आसिफ मूंखे इहो ॿुधाए मीर साहब त मां पंहिंजी माउ जे कातिल खे किथे तलाश करियां? मुजरिम मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। मुंसो बि उहे आहिनि जेके ख़ुदि इंसानियत जा दुश्मन आहिनि। अफ़सोस इंसान खे इंसान त सम्झनि ई कोन था। हिकु घरवारी जो लाश घर में पियो अथई। ॿियो पुट जो बि लाश पहुचण वारो अथई। ख़ुशियूं कर मीर साहब जशन मल्हाए। तुंहिंजा असूल खटे विया। इंसानियत हाराए वई। हुकुम ॾे मीर साहब तुंहिंजी ज़ाल जी क़बर सां गॾु ॿी क़बर बि खोटाई वञे। उनखे संगे मरमर सां सजायो वञे छो त तुंहिंजे ज़ुल्म जी इंतिहा थी वई। इंतिहा। खुदा जे वास्ते चुप कर आसिफ चुप कर। अॼु मूंखे ख़बर पइजी रही
तो इंसान खुद के केड़ो भी पक्को करे, पर इंसान पत्थर जो न तुर सके। अज मुखे पांजे हथ ठोकियल ठाहियल उसूलनि जो सिलो मिली वियो आहे। कूड़ी शान शौकत इंसानियत जी तस्लील वारा ठाहियल उसूल, ऊंच नीच जो फर्क सवाइ बर्बादीअ जे जो कुछ भी न ॾींदा, कुछ भी। मां ॾोही आहियां तव्हांजो, मां गुनाहगार आहियां हिन समाज जो। ए दुनिया वारो, अॼु मुंहिंजो घर उजड़ियो आहे त मूंखे अहसास थियो आहे ख़ुदा पंहिंजनि बिरादरनि मां ये हथ ठोकिया उसूल, नंढ वॾाई वारा फैसला, ज़िद ऐं अना ते बदल कारा कानून जेके कई कुंदर कुहाए था छॾनि, केतिरनि चीजल माउनि जूं चोलियूं ख़ाली कराए था छॾनि। उन अंधे कानून जो खात्मो कयो, खात्मो कयो। का बि ऊंच नीच, का बि नंढ वॾाई, का बि ज़ात पात न आहे। इंसान सब बराबर आहे, सब बराबर आहे। इंसानियत ही सब कुछ आहे। अज खां पोइ मां हिन जागीर जो मालिक न, पर हिन समाज जो खादिम आहियां, खादिम। इश्क नाहेरा ना बाबा ना, मुंहिंजे ज़ख्मनि खे न उगो। ही ज़ख्म सनम जी निशानी आहे। बस पुट, तू हाणे सनम खे विसारे छॾ पुट। बाबा तू ही छा थो चवे? तू त जवानी में सभु ऐश आराम छॾे राबिया जे इश्क में ही फ़क़ीरी लिबास अपनाए, पर राबिया खे अॼु ताईं तू न विसारे सघियो आहीं। तुंहिंजो ॾुख मूंखां वधीक ॿियो केरु थो सम्झी सघे बेटा, पर छा कजे पुट, सनम जी त अॼु शादी आहे। या ख़ुदा, कहिड़े इम्तिहाननि में थो हिनखे विझी नौजवान खे। मालिक कुझु रहम कर, कुझु रहम कर मालिक। ही कूड़ी दुनिया आहे, हाणे मुंहिंजे बचड़े जो अलाए छा थींदो। मालिक तू ख़ैर कजाए, तू ख़ैर कजाए। बाप का खालिद जी शादी आ, कोई घुमर घुमर थी वने बेटा। इश्क नाहे रांद खेडण जी, इश्क नाहे रांद खेडण जी, इश्क झुकाए थो, इश्क रोवाए थो, इश्क
आए थो इश्क ना है रांद खेलण जी इश्क ना है रांद खेलण जी इश्क झुकाए थो इश्क रोवाए थो इश्क पिनाए थो इश्क गुहाए थो इश्क ना है अचो अचो मालिक नौकर जे धीअ जी शादी हुजे ऐं मालिक न अचे इहे त थी नथो सघे मूंखे पक हुई त तव्हां ज़रूर ईंदो शरीफ अज ही जाफर खान तुझे साम्हूं मालिक न पर हिक पुट जो पी थी बीठो आहे ही तव्हां छा था चओ मालिक मां सही थो चवां मीर जाफर मरी वियो अज हिक पी पंहिंजे पुट जी ख़ुशीअ ख़ातिर तुंहिंजे दर ते सुवाली थी आयो आहे मूंखे पंहिंजे पुट जी ख़ुशी मुंहिंजे हिन झोलीअ में ॾे न मीर साहब न हाणे मुंहिंजी न्याणी जो निकाह थियण वारो आहे इहो हुकुम बि तव्हां पाण ॾिनो हुयो इहा मुंहिंजी भुल हुई शरीफ खुदा जे वास्ते दी सनम जो रिश्तो मुंहिंजे पुट फैसल खे ॾे न त मुंहिंजो पुट मरी वेंदो इहे छो नथो चए मीर साहब अॼु तुंहिंजी पंहिंजी दिलि में पंहिंजे पुट लाइ तड़प पैदा थी आहे यादि कर मीर साहब कॾहिं मूं मिसकीन बि तुंहिंजे अॻियां पंहिंजी न्याणी लाइ ईअं हथ ॿधा हुया तुंहिंजनि पेरनि ते पंहिंजो सिर रगड़ियो हुयुमि त मालिक मूं ते रहम कर मुंहिंजी न्याणी जी ज़िंदगी जो सुवाल आहे ऐं जवाब में तो चयो हुयो त मूंखे तुंहिंजी धीअ जी ज़िंदगी सां का बि दिलचस्पी न आहे हाणे मूंखे बि तुंहिंजे पुट जी ज़िंदगी सां का बि दिलचस्पी न आहे मूंखे हलियो वञे हितां मीर साहब हलियो वञ शरीफ इहे न कर इहे मीर साहब रब जो वास्तो अथई हलियो वञ अञा असां शरीफ़नि जी ज़िंदगी जो केतिरो तमाशो बणाईंदे हलियो वञ ख़ुदा जे वास्ते हलियो वञ बस शरीफ बस घणो ई तमाशो थी वियो हाणे वधीक असां तमाशो बर्दाश्त कोन कंदासीं या त पंहिंजी छोकिरी खे घुटो ॾेई मारे छॾ या पंहिंजो सामान खणी हितां हलियो वञ अदा ख़ुदा बख़्श ही तू छा थो चई तूं ही तू सही थो चवीं नाहे करणी इन बदनाम छोकिरे सां शादी